अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। मुंध न मंझां तन पसी लक लुॾनि जे, जा पर खाहोड़नि सा पर सिखी ससुई। हीअ औरत उहा नाहे, आम औरत नाहे, जेका लक ॾिसी सुरनि भरिया जाबलू पंध ॾिसी पंहिंजे इरादे तां हटी वञे, लुॾी वञे, पोइते मोटी वञे, पंहिंजो फ़ैसिलो मटाए छॾे। जेका ख़ूबी खाहोड़नि जी आहे, हिक ॻाल्हि ते बीहण वारी, सोचे सम्झी फ़ैसिलो करण वारी, उहे ई सभु ख़ूबियूं हीअ ससुई सिखी आहे। फ़लस्तीनी चवंदा आहिनि त कंहिं मामले ते जॾहिं मीटिंग थिए उन वक़्तु ॻाल्हायो, दलील ॾियो, जेकी अव्हां चाहियो था खुली करे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो, पर जॾहिं हिकु दफ़ो फ़ैसिलो थी वञे त पोइ रुॻो अमल करणो आहे, पोइ ॻाल्हाइणो न आहे। हाणे ईअं नाहे चवणो त मां त पहिरें ॾींहं खां उन ॻाल्हि जो मुखालिफ़ हुउसि, हीउ फ़ैसिलो ई ग़लति हो, वग़ैरह वग़ैरह। ससुई अटल इरादे वारी आहे, उहा जेको फ़ैसिलो कंदी सोचे सम्झी उन ॻाल्हि जा आॻा पीछा ॾिसी, घणे ख़ूबियूं ख़ामियूं ॾिसी, यानी ॾेई वठी पोइ हिकु फ़ैसिलो करे, उन खां हिकु तिर जेतिरो परे हटण वारी नाहे। लतीफ़ साईं असां सभिनी खे ससुईअ वांगुरु खाहोड़ी थियण जो सबक़ु पियो ॾिए, शाल असांखे सम्झ में अचे।